जय सच्चिदानंद आयो लाल सभेच झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कोटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स एंड फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। त अॼु असां ते ठाहींदासीं ताक़तवर पौष्टिक ड्राई फ्रूटी फकी, जेका प्रेगनेंसी में खाई था सघो, डिलीवरी खां पोइ खाई था सघो, त ईअं बि ॿारनि खे ॾियो हिकु हिकु चमचो या पाण खाओ। ॾाढो ई पौष्टिक हूंदो आहे ऐं ॾाढो ई टेस्टी क्रिस्पी। त फकी ठाहिण लाइ मां 2 टेबल स्पून हिते खसखस खई आहे, 1 कोप काजू, 1 कोप बादाम ऐं 1 कोप पिस्ता खया आहिनि, 50 ग्राम मिश्री खई आहे, 4 चमचा गोंद, 1 चमचो इलायची पाउडर ऐं 1 चमचो जीरो। त सभिनि खां पहले जेका मिश्री आहे न, उन असां थोरा सा न रफली टुकड़ा करे वठंदासीं ऐं उन खां पोइ हिनखे मिक्सर ग्राइंडर में पीसे करे हिन जो पाउडर ठाहींदासीं। डायरेक्टली मिश्री खे अगरि वॾे वॾे टुकड़नि खे असां मिक्सी में विझंदा आहियूं न, त मिक्सी जा ब्लेड जेके आहिनि न उहे ख़राबु थियण जी चांसिस हूंदी आहे। त ईअं नंढा नंढा टुकड़ा करे वठो ऐं उन खां पोइ हिन जेको आहे न तव्हां पाउडर तयारु करे वठो। त मिश्री जो पाउडर तयारु थी वियो। तव्हां चाहो त खंड बि विझी था सघो, बट मिश्री जो पाउडर जेको हूंदो आहे न स्वास्थ्यवर्धक हूंदो आहे, हेल्दी हूंदो आहे। ऐं हाणे हिकु पैन में मां खयूं 1 चमचो घी ऐं हीअ गोंद थोरी थोरी करे हिन में जेको आहे न तव्हां फ्राई करे वठो। तव्हांखे बिल्कुलु मीडियम फ्लेम ते फ्राई करिणो अथव, फुल फ्लेम ते या स्लो फ्लेम ते न कजो, मीडियम फ्लेम ते हिनखे जेको आहे न हिन प्रकार सां फ्राई करे कढी वठो। ऐं वैसे त गोंद जेका आहे ऑप्शनल आहे, बट गोंद विझण सां फकीअ सवादु बि ॾाढो सुठो ईंदो आहे, क्रिस्पी क्रिस्पी। ऐं गोंद जेका आहे न ॾाढी ई ताक़तवर हूंदी आहे। त हिते वधीक न, मां 4 चमचा गोंद खई आहे, जंहिंखे 1 टेबल स्पून घी में हिन प्रकार सां थोरो सो फ्राई करे वठो। त हिन प्रकार सां मां सभु गोंद जेका आहे असांजी तरे करे रेडी करे वरिती, ॾिसो हीअं। ऐं हाणे हिन ई पैन में मां जेको आहे न ड्राई फ्रूट बि भुनी वठंदमि। तव्हां चाहो त ॿिए पैन में ॿी तईअ में जेको आहे न ड्राई रोस्ट करे था सघो ड्राई फ्रूट खे, बट हिन तईअ में 1/2 चमचो खनि घी बचियल हो, त मां सोचियो वेस्ट छो कजे, इन में ई ड्राई फ्रूट भुनी कटिजे। त मां हिते बादाम, पिस्ता ऐं हाणे हिन में काजू विझी करे हिनखे सिम ते सुठे सां भुनी वठंदमि। ड्राई फ्रूट तव्हां चाहो त पंहिंजी पसंदि जो घटि वधि करे था सघो। तव्हां चाहो त हिन में अखरोट विझो, तव्हां चाहो त हिन में छुआरा बि नंढा नंढा टुकड़ा करे करे विझी था सघो। मां हिते काजू बादाम पिस्ता कया आहिनि, तव्हां पंहिंजी पसंदि जो, पंहिंजी चॉइस जो कोई बि ड्राई फ्रूट यूज़ करे था सघो। त ड्राई फ्रूट स्लो ते सुठे सां भुंजी विया ऐं हाणे मां हिन में विझंदमि खसखस। खसखस बि जेका हूंदी आहे न ॾाढी ई पौष्टिक ऐं ताक़तवर हूंदी आहे। ऐं खसखस खे बि थोरी देरि असां सिम ते हिन में भुनी वठंदासीं। ऐं उन खां पोइ मां 1 चमचो हिन में विधुमि जीरो। जीरो जेको हूंदो आहे न फकीअ खे डाइजेस्टिव ठाहींदो आहे ऐं सवादु बि सुठो ईंदो आहे। त हिन सभिनि शयुनि खे तव्हां सिम ते सफ़ा स्लो ते सुठे सां भुनी वठो। ऐं हाणे जेको आहे न गैस जो फ्लेम कंदमि मां हिते बंदि ऐं हिन ड्राई फ्रूट खे जेको आहे न थोरो थधो थियणु ॾींदासीं। जीअं ई ड्राई फ्रूट थधो थींदो, असां हिनखे जेको आहे न मिक्सर ग्राइंडर जे जार में विझी करे थोरो दरदरो पीसे वठंदासीं। मां इहा फकी जेका आहे थोरी सी दरदरी पसंदि कंदी आहियां, पंहिंजी पसंदि आहे। जे तव्हांखे फाइन पाउडर खपेव त तव्हां थोरो सो ज़्यादा हिनखे पीसे वठो। त मां हिनखे जेको आहे न दरदरो हिन प्रकार सां पीसे करे तयारु कयो। ऐं हाणे गोंद बि जेका असां तरे रखी, उहा हिन ई मिक्सर जे जार में मां पीसे करे रेडी करे वरिती। त हिन में विधीसीं असां गोंद जेका असां तरे करे रखीसीं, हुनखे पीसे करे। ऐं हाणे मां हिन में विधुमि 1 चमचो इलायची जो पाउडर। ऐं जे अगरि तव्हां वटि इलायची जो पाउडर कान्हे न, त ड्राई फ्रूट सां गॾु
4-6 फ़ोटा ईअं ई विझी करे पीसे वठो ऐं हिन में हाणे मिश्रीअ पाउडर मां ऐड कयूं। बसि हाणे तव्हां हिनखे सुठे सां करे वठो मिक्स ऐं तयारु आहे टेस्टी हेल्दी सी पौष्टिक वारी असांजी सिंधी ड्राई फ्रूट फकी, जेका तव्हां सियारे में खाओ, प्रेगनेंसी में खाओ, डिलीवरी खां पोइ खाओ, नंढे ॿारनि खे ॾियो, बुज़ुर्गनि खे ॾियो, तमामु ई जेका आहे न टेस्टी ऐं डाइजेस्टिव हूंदी आहे। बसि हाणे तव्हां हिनखे जेको आहे न कंहिं बि एयर टाइट कंटेनर में स्टोर करे रखो ऐं सुबुह शाम हिकु चम्मच जेको आहे न इहो फकीअ खाई मथां गर्मा गर्म खीर पीओ। ताक़तवर जेका आहे न सर्दियुनि जो असांजा ड्राई फ्रूट फकीअ इहो जेको आहे न खजानो आहे। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी में। तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।